अखर पढ़ अल्फ जो ॿिया वर्क सभु विसार अंदर खे उजार पन्ना पढ़ंदे केतिरा। साईं मुंहिंजा तमामु अफ़सोस सां चवणो थो पए त असां 10 इलेक्शनूं असां वोट कास्ट कयो आहे। 10 इलेक्शनूं असां वोट ॾिनो आहे। हींअर असांजा 3.5 या पौणा 4 साल सर्विस बची आहे, पर हिन इलेक्शन में असांखे सम्झ में कान थी अचे त हीअ जमहूरियत आहे या हीअ का दहशतगर्दी आहे या हीअ चालाकी आहे। भई चालाकियूं करणियूं आहिनि त बाबा हर कोई पंहिंजे घर जो वॾो आहे, पंहिंजे घर जी वञी लड़ाई फलरायो। पर जेकॾहिं इलेक्शन करणी आहे, उस्ताद खे इज़त ॾियणी आहे त ॿेली सही नमूने जमहूरियत नमूने हक़ीक़ी तरीक़े सां तव्हां मुक़ाबिलो कयो। नाला कटे 170 नाला जेकॾहिं असां जेको पैनल जा हुजनि ई कोन त पोइ त असां हारिया बीठा आहियूं न, पोइ ॾियूं न बसि इलेक्शन बाबा वञी खणो। महिरबानी करे असांजा मुतालबा इहे आहिनि, गुज़ारिश इहा आहे जेके बि वस वारा असांजा इलेक्शन कमीशन डिस्ट्रिक्ट जी आहे या हितां जी जो चेयरमैन आहे उनखे गुज़ारिश इहा आहे त थोरो सिधे रस्ते सां सही तरीक़े सां जेको आहे असांखे फेस कयो। महिरबानी। शाहबाज़ पैनल शाहबाज़ पैनल उस्ताद लियाकत ॾींदासीं।